अस्सलाम वालेकुम एवरीबडी। अॼु असीं तव्हां सां गॾु आहियूं मॉक स्पॉट जे प्लेटफॉर्म सां। मॉक स्पॉट बुनियादी तौर ते हिकिड़ो ऑनलाइन प्लेटफॉर्म आहे जेको वेबसाइट जी सूरत में कमु करे पियो ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स हलाए पियो ऐं मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स में वन पेपर एग्ज़ाम जी तयारी कराए पियो। ठीकु आहे, उनजा हलंदड़ जेके प्रोजेक्ट नी उहे PST ऐं JEST जी प्रिपरेशन ऐं उनखां अलावा लेट जी प्रिपरेशन, लॉ एडमिशन टेस्ट ऐं उनखां अलावा सीनियर ऑडिट ऑफिसर जी भी प्रिपरेशन जे लाइ हू कमु करे पियो। अॼु असीं तव्हां सां साइंस जे लेक्चर सां गॾु आहियूं जेको बुनियादी तौर ते क्लास 6 जो टॉपिक आहे ऐं असीं तव्हां सां डिस्कस कंदासीं ऐं टॉपिक आहे एयर, हवा। हाणे हवा जे नाले मां एयर ऐं हवा जे नाले में असां सभु वाक़ुफ़ु आहियूं, पर बुनियादी तौर ते हवा छा आहे, एयर छा आहे, अॼु असीं उनखे सम्झंदासीं। एयर जेका असांजे माहौल में मौजूदु आहे, जेका असांजे एटमॉस्फेयर में मौजूदु आहे ऐं जेको असांजो एटमॉस्फेयर ठाहे थी पई, ठीकु आहे, उहा बेसिकली मिक्सचर ऑफ गैसिस आहे। छा? मिक्सचर ऑफ गैसिस आहे। गैसिन जो मिक्सचर आहे, मिलावट आहे, यानी खोड़ सारियूं गैसूं मिली करे छा ठाहिनि थियूं? एयर ठाहिनि थियूं। यानी एयर में खोड़ सारियूं गैसूं मौजूदु आहिनि, गैसिस मौजूदु आहिनि। ठीकु आहे, त एयर छा आहे? मिक्सचर ऑफ गैसिस, मुख़्तलिफ़ गैसुनि जो मिक्सचर आहे, मिलावट आहे। हाणे इहा जेका एयर असांजे चौधारी जेका मौजूदु आहे, इहा तक़रीबन 480 किलोमीटर जो हिकिड़ो ताह ठाहे थी। ठीकु आहे, हिकिड़ो लेयर ठाहे थी। छा ठाहे थी? लेयर ठाहे थी। ठीकु आहे, हाणे इन हवा जे तह खे, हवा जे लेयर खे, यानी इहो जेको लेयर ठहे थो, ॾिसो न, जॾहिं गैसूं पाण में, हवा जेका बीठी आहे असांजे माहौल में, इहे 480 किलोमीटर जो हिकिड़ो लेयर ठाहे थी ऐं उन लेयर खे असां छा सॾींदा आहियूं? एटमॉस्फेयर। सिंधी में असां उन खे छा चऊं? वायुमंडल या एटमॉस्फेयर, ॿई साॻा लफ़्ज़ नी। यानी हीउ जेको असांजो माहौल आहे, जेको असां माहौल ॾिसंदा आहियूं, जंहिं माहौल में असां रहूं था, एयर जंहिं माहौल मां वठूं था, इहो जेको एटमॉस्फेयर ठहे थो, इहो छा सां ठहे थो? इहो एयर सां ठहे थो ऐं एयर तक़रीबन 480 किलोमीटर जो हिकिड़ो लेयर ठाहे थी पई। ठीकु आहे, जेको लेयर कंहिंजी सूरत अख़्तियार करे थो? एटमॉस्फेयर जी, यानी वायुमंडल जी सूरत अख़्तियार करे थो। ठीकु आहे, असां पहिरीं ॻाल्हि कहिड़ी कईसीं त एयर छा आहे? इट इज़ अ मिक्सचर, मिलावट। मिक्सचर जे लफ़्ज़ में तव्हां वाक़ुफ़ु हूंदो त बाबा हे खंड ऐं पाणी जो मिलावट आहे। यानी अॻु में पाणी हुयो, खंड मिलाईसीं, छा ठही पियो? मिक्सचर ठही पियो। ठीकु आहे, अॻु में पाणी हुयो, लूणु मिलायोसीं, मिक्सचर ठही पियो। ईअं ई जॾहिं ॿ या ॿिनि खां मुख़्तलिफ़ शयूं पाण में मिलंदियूं त छा ठहंदो आहे? मिक्सचर ठहंदो। यानी लूणु ऐं पाणी मिलियो, मिक्सचर ठहियो। छाजो मिक्सचर ठहियो? लूणु ऐं पाणी जो। खंड ऐं पाणी मिलिया, मिक्सचर ठहियो। छाजो मिक्सचर ठहियो? खंड ऐं पाणी जो। ईअं ई हवा जेको आहे मिक्सचर आहे, पर छाजो मिक्सचर आहे? गैसिस जो मिक्सचर आहे। हाणे उहो गैसिस कहिड़ियूं नी जेके हवा में मौजूदु नी? उहा गैस जेका घणे में घणे मिक़दार में मौजूदु आहे, पहिरीं उहा आहे नाइट्रोजन। नाइट्रोजन हवा में, नाइट्रोजन खे असां N2 सां शो कंदा आहियूं। नाइट्रोजन हवा में घणा % मौजूदु आहे? 78%। यानी जेकॾहिं हवा में गैसिस मौजूदु आहिनि, पर जे हवा में जेके गैसिस मौजूदु नी, उन्हनि जा जेकॾहिं 100 मालिक्यूल खणंदासीं, घणा मालिक्यूल खणंदासीं? 100 मालिक्यूल खणंदासीं, त उन्हनि मां 78 मालिक्यूल कहिड़ी गैस जा हूंदा? नाइट्रोजन जा हूंदा। ठीकु आहे, नाइट्रोजन N2 सां शो थींदी आहे ऐं उनजी घणा % मौजूदु आहे? 78% मौजूदु आहे। ॿी जेका गैस असां वटि मौजूदु आहे उहा आहे ऑक्सीजन। ठीकु आहे, ऑक्सीजन हवा में मौजूदु हूंदी आहे ऐं ॿूटा ऐं जानवर साह खणण महिल ऑक्सीजन खणंदा नी। जेकॾहिं हवा मां ऑक्सीजन ख़तमु थी वञे त इंसानी ज़िंदगी या ॿूटनि जो रहणु ॾुखियो थी वेंदो, उहो ख़तमु थी वेंदा। ऐं ऑक्सीजन हवा में घणा % मौजूदु आहे?
21% मौजूदु आहे। जेकॾहिं 100 मालिक्यूल हवा मां खणजनि त उन्हनि मां 78 नाइट्रोजन जा हूंदा त 21 मालिक्यूल कंहिंजा हूंदा ऑक्सीजन जा हूंदा। ठीकु आहे, हीअ हुई असांजी ॿिए नंबर ते वधीक में वधीक मौजूदु गैस जेका हवा में मौजूदु आहे। छो त असां हवा जे लाइ छा चयो आहे त हवा छा आहे, इट इज़ अ मिक्सचर या हिकिड़ी मिलावट आहे। छाजी मिलावट आहे? गैसुनि जी मिलावट आहे। मुख़्तलिफ़ गैसूं मिली करे हवा ठाहिनि थियूं। ठीकु आहे, जेका टीं गैस असां वटि मौजूदु आहे उहा आहे कार्बन डाई ऑक्साइड, जंहिंखे असां CO2 सां शो कंदा आहियूं। यानी ॾिसो 78% नाइट्रोजन थी वई, 21% कहिड़ी गैस थी वई, ऑक्सीजन। हाणे 78 ऐं 21 खे जेकॾहिं असां जोड़ कयूं त इहो टोटल तादादु घणो बीठो, 99%। बाक़ी 1% मौजूदु आहे। 1% ॿियूं खोड़ सारियूं गैसिस नी, यानी सिर्फ़ु 1% में थोरे अमाउंट में ॿियूं जेके गैसूं नी मौजूदु नी, पर उन्हनि थोड़नि अमाउंट में जेका सभ खां वधीक मौजूदु आहे 1% में, उहा कहिड़ी आहे? उहा कार्बन डाइऑक्साइड आहे। उहा घणा परसेंट मौजूदु आहे? 0.04%। सम्झो था, जेकॾहिं 4000 मालिक्यूल खणजनि, 4000 मालिक्यूल खणजनि त उन्हनि में हिकिड़ो मालिक्यूल या मुश्किल सां हिकु या अधु मालिक्यूल जेको आहे कार्बन डाइऑक्साइड जो हूंदो। बाक़ी जेके मालिक्यूल हूंदा या त घणे में घणा नाइट्रोजन जा हूंदा ऐं उनखां ॿिए नंबर ते कंहिंजा हूंदा, ऑक्सीजन जा हूंदा। त असां 3 गैसूं ॾिठियूंसीं जेके हवा में वधि मिक़दार में मौजूदु नी। पहिरीं गैस हुई नाइट्रोजन जेका 78% आहे, ॿी गैस आहे ऑक्सीजन जेका 21% आहे, टीं गैस आहे CO2 या कार्बन डाइऑक्साइड जेका 0.04% मौजूदु आहे। ठीकु आहे, इहो असां थोरो इंट्रो ॾिनोसीं एयर जो, त एयर छा थींदी आहे। एयर हिकिड़ो मिक्सचर ऑफ गैसिस आहे जेको 480 किलोमीटर जो लेयर ठाहे थी। उहो लेयर जेको आहे असांजो छा आहे, उहो एटमॉस्फेयर आहे। ठीकु आहे, वधीक असां एयर जे बारे में अॻे लेक्चर में पढ़ंदासीं। थैंक यू वेरी मच फ्रेंड्स।